गुली मां सम्झां थो त इहो सभु कुझु कूड़ आहे। मिड़ई सेठ धनु ऐं टोनी हवालीअ खे बेवकूफ़ पिया बणाइनि। न त काॾे मुंहुं मरियम जो काॾे टंडो अलाए यार। छा हवाली छा हेॾी रक़म। अड़े ये पंहिंजा ख्याल पाण वटि रख। हवाली करोड़पति थी वियो आहे, इहो सच आहे। अड़े तूं नौकर आहीं ऐं तुंहिंजी सोच बि नौकरनि वारी आहे। अलाए कहिड़े मूंखे खपरो खाधो जो मां तो जहिड़े चंडे सां शादी कयमि। तो मूंखे ॾिठो आहे या पिणे खे? गुली मूंखे त तुंहिंजे ॻाल्हाइण मां बेवफ़ाई जी बूई थी अचे। मूंखे बि तो मां धप ईंदी आहे, पर मूं बि त तोखे बर्दाश्त कयो आहे न। तूं बि मूंखे बर्दाश्त कर, न त मां हवाली सां शादी करण जो बि सोचे सघां थी। धनु धोबी जो बि ऑप्शन मौजूद आहे मूं वटि। ख़बरदार गुली, कावड़ असांखे बि ईंदी आहे। हा तोड़े जो असां सादा माण्हू आहियूं, पर बेगैरत न आहियूं। अरे मुंहिंजी किस्मत फिटल हुई, किस्मत फिटल हुई जो तो जहिड़े चंडे ऐं सुन्नीअ सां शादी कयमि। गुली ज़मानो बदिलजी वियो आहे। हा पुट जी कावड़ माउ तां लहे कोन थी ऐं ज़ाल ते चढ़े कोन थी। मां बि उहो पुटु आहियां। अला बस कर वे, तू पुट न पर नौकर आहीं। ॾिस मां केॾो सुहिणो आहियां। इन मश्करनि जे ॻोठ जो नक आहियां। नक त आहीं पर सदाई भरियल ऐं बदबूदार। अरे शाबाश आहे मूंखे जो तो जहिड़े बाले सां गुज़ारा पई। न त मुंहिंजो जोड़ त सेठ धनु हुयो। अली मां काॾे वञा, कंहिंखे चवां? बेनामी खाता हवालनि जा, बेनामी ज़ालूं धनुअ जूं। ख़बर न आहे त हवालीअ जे शुनासी कार्ड ते अलाए कंहिं खातो खोलरायो। मार पइनि खुदा जी जे मुंहिंजे नाले ते खातो खोलराइनि हा त छा बैंक बंदि थी वञे हा? अरे हाणे अखी बंदि कर, घर जो कमकार करणो आहे। अॻे मुंहिंजी तबियत बि सही न आहे त ॼाण न वरी कुटको। मुड़सनि खे कुटका न प्यार कबो आहे। अरे चुप कर तूं आचार। अरे एड़ो किसो बाबा सुघड़ सुतलीअ जो सुघड़ बि त मोटी आई आहे न। इधर खबरदार, कंहिंजी गिला करण खां अॻु में इहो सोचे छॾ त तूं बि मां भेण वारो आहीं। साहब अहिड़ी ॻाल्हि नाहे, असीं पीरनि जा पिटियल आहियूं। बाक़ी इज़त ऐं रहमत असांजे नसीब में ई न आहे। अखि पट साहब, अखि पट। सुतली ऐं सुघड़ जो चक्कर वञे थो, चोट चढ़ंदो। असांजो कमु हो चूचड़ी ॾियण, बाक़ी बबड़ ते या तूं अचो त इधर। सोप सीरियल मश्करनि जो ॻोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।